अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम ॾिसंदड़ खे नात खान शौकत हुसैन जी तरफ़ां सिक भरियो सलाम। दोस्तो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? अलाह कंदो जिते हूंदो आबाद हूंदो। दोस्तो अव्हांखे सभ खां पहिरीं गुज़ारिश आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो त जीअं असांजी जेका हीअ महिनत आहे जेके इस्लामी वीडियो अव्हांजे लाइ पेश कंदा आहियूं उन्हनि खे ऐं असांजी हिमत अफ़ज़ाई जे लाइ जीअं असांजी बि दिलि ख़ुशि थिए त असां कमु जेको इस्लामी नातूं हमद तकरीरूं ऐं इंटरव्यू अव्हां दोस्तनि जे लाइ रिकॉर्ड करे रहिया आहियूं त असांजी बि हौसला अफ़ज़ाई थिए ऐं असां अॻिते वधीक कमु करे सघूं। छो जो हीअ जेको असांजो इस्लामी कमु आहे हिन में असांखे बिना कंहिं लालच जे या बिना कंहिं ॻाल्हि जे जेको चइजे कंहिं लालच जे पुठियां न असांजी सिर्फ़ु इहो मक़सदु आहे त जीअं असां अव्हांखे इस्लामी मालूमात ॾेई सघूं, इस्लामी मवाद ॾेई सघूं ऐं उहे पाण वञी करे कमु करे अव्हांखे रिकॉर्ड करे अव्हां दोस्तनि जे लाइ पुॼाईंदा आहियूं। ऐं जेके दोस्त असांजे चैनल खे ॾिसंदा आहियो उन्हनि जूं तमामु घणियूं महिरबानियूं। ऐं उनखां अलावा जेके असांजे चैनल खां अणवाक़ुफ़ आहियो त उन्हनि खे आऊं इहो ॿुधाईंदो हलां त असांजे चैनल ते अव्हांखे हमद नात तकरीरूं इंटरव्यू ऐं तमामु इस्लामी ॼाण ऐं कुझु व्लॉग्स मिलंदा त असांजे वीडियोज़ खे लाइक कमेंट में पंहिंजी राय खां ज़रूरु कंदा कयो जीअं असांखे ख़बर पए आहे की अव्हांखे असांजी महिनत केतिरे क़दुरु वणी रहिया। छो जो अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, हर नंढे वॾे वटि यूट्यूब चैनल आहे। उनजे करे असां कोशिशि कंदा आहियूं त असां पंहिंजे चैनल ते उहा शइ पेश कयूं जेका असांजी पंहिंजी ज़ाती कॉन्टेक्ट हुजे, पंहिंजो कॉन्टेक्ट हुजे ऐं ओरिजिनल कॉन्टेक्ट हुजे अव्हांखे पेश करे सघूं त जीअं अव्हांखे ॿियनि चैनलनि खां मुख़्तलिफ़ असांजी जेका मयार आहे उहा मूंखे मिली सघे ऐं अव्हां बि असांजो मुख़्तलिफ़ कमु ॾिसी सघो। असांजी महिनत हूंदी आहे हिन में ऐं त उन महिनत जो महिनत जो जेको असांजो तव्हांजो क़दुरु आहे उहो सिर्फ़ु अव्हांजी लाइक ऐं अव्हांजी सब्सक्राइब ऐं अव्हांजो जेको कंप्लीट व्यू ॾींदा आहियो उन्हनि जो उहो असांजो सम्झो त हिकिड़ो असांजी दिलि खे ख़ुशि कंदो आहे। त मुंहिंजो सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त असां जेके आलिम सग़ुर आहिनि उन्हनि जूं तकरीरूं ॾिसो, उनखां अलावा हमद ॾिसो, नात ॾिसो ऐं तमामु इस्लामी वीडियोज़ असांजे चैनल ते अव्हांखे मिलंदियूं। ऐं मुंहिंजे हिन चैनल ते अव्हांखे आई बटन में अव्हांखे कुझु नातुनि जो जेके सजेस्ट कयूं पिया था तव्हां दोस्तनि खे, कुझु वरी डिस्क्रिप्शन में अव्हांखे प्ले लिस्ट मिलंदियूं उनखे ॾिसी वॉच करे असांजी हौसला अफ़ज़ाई कजो। अलाह सी कंदो तव्हां जिते हूंदो आबाद हूंदो ख़ुशि हूंदो। अलाह सां अव्हांखे ॾुखियो ॾींहुं ॾेखारींदो ऐं इनशाअल्लाह वरी कंहिं न कंहिं दोस्त सां अव्हांखे मुखातिब थींदासीं, कंहिं नात ख़ान सां, कंहिं शाइर सां या कंहिं अहिड़े शख़्सियत सां जंहिंखे महबूब दीनार सां मोहबत हुजे, इश्क हुजे त अलाह कंदो जिते हूंदो आबाद हूंदो। जेके असांजो चैनल ॾिसो था सदाईं गुलनि जी आमर कंदा रहंदो। अलाह सां अव्हांखे आबाद कंदो। अलाह हाफ़िज़।